जिए सिंधु देश जिए साईं जेम्स। हकीकत इहा आहे अॼु असां उन्ही माण्हू खे भेटा पिया ॾियूं जेको असांजी दिलनि ते राज कंदो हो, जेको असांजो बहादुर तमामु सुपर सालार उहो जंहिं असांखे ॻाल्हाइण ऐं जुरत ॾिनी त तव्हां धारे सां ईअं ॻाल्हायो ऐं धारे सां अखियूं अखियूं में मिलाए ॻाल्हायो। उहो मुंहिंजो महबूब रहनुमा जेको साईं जेम्स जो पैरोकार हो ऐं साईं जेम्स जे नज़रिए खे घर घर पुॼाइण वारो जुस्तजू कंदड़ जेको राति ऐं ॾींहुं ऐं कंहिं बि वक़्त जी जॾहिं मींहुं हुजे झुड़ हुजे उन जी परवाह न कंदो, उहो सिंध जो साईं जेम्स जो नज़रियो जेको आहे झरझंग पुॼाईंदो ऐं उन मिशन में हू कामयाबु वियो। बशीर ख़ान कुरैशी उहो शख़्स हो जेको जेल में वेंदो हो त क़ैदी ख़ुशियूं कंदा हुआ, जेकर हू ॿाहिरि हूंदो त उहे उन जा मारूड़ ख़ुशियूं कंदा हुआ। असांजो जेको आहे मालिक अची वियो आहे। बशीर ख़ान कुरैशी सिंध जी आज़ादी जो उहो सिपाही हो जेको अणथक महिनत कंदो हो ऐं उन जी जुदोजहद जेका आई सा सिंध जी आज़ादी लाइ हुई ऐं सिंध जी आज़ादी लाइ हुन पाण पतो हुई। ऐं वॾे में वॾी बशीर ख़ान कुरैशी जी इहा ख़ूबी हुई त हू जेको जॾहिं बि हुन सियासत कई आहे त हू मज़हबी इंतिहा पसंदी खां बाला थी सोचींदो हो। हू शाहबलती भिटाई जी इन शहर वसल त रोज़ा निमाज़ूं पिणु चङो कमु, उहो को ॿियो फॉर्म जंहिंसां पसिजे प्रिय खे। हू शालती जी इन सीट वांगुरु रोज़ा निमाज़नि खे वॾी अहमियत कोन ॾींदो, न को उन्हनि जी हे ॻाल्हि खे सम्झंदो। उनजी इहा ॻाल्हि हुई त बाबा उहो ॿियो फॉर्म जेको आहे पंहिंजे महबूब क़ौम खे सिंध जी आज़ादी ॾियारणी आहे ऐं उन जे लाइ हू जिदोजहद कंदो। इहा बशीर ख़ान कुरैशी में वॾी ख़ूबी हुई। हू सच सरमस्त जे इन शहर वांगुरु जेसीं मस्जिद मंबर वीरान न थीसी तेसीं हाल हक़ानी सचूं ज़ाहिर न थीसी ऐं उनखे इहा ख़बर हुई त इहे जेको मस्जिद वारो आहे या इहो जेको मज़हबी इंतिहा पसंदी आहे इहा हिकिड़ो ढोंग आहे ऐं उन ढोंग खे हुन ख़तमु कंदो ऐं उन सां हू सिंध जी पूॼा कंदो। हुन जे लाइ इहो ई हूंदो हो जेको हुन हिकिड़ो जेको हीअं असांजे 23 मार्च ते हुन जेको शेर चयो त हिकिड़ो यगानो सिंध जो शाइर आहे जंहिं चयो आहे त के आहिनि रहमान जे पासे के आहिनि भॻवान जे पासे पर असांजो सिजदो उन खे आहे जेको आहे इंसान जे पासे। हू इंसानियत खे वॾी ॻाल्हि करे सम्झंदो ऐं इंसान जी ख़िदमत कंदो ऐं इंसानु उहो जेको सिंध जो माण्हू आहे। हुन कॾहिं बि ईअं न ॾिठो त हीअ जिस्मनि जा आहिनि या हीअ जीअं सिंध तहरीक सां वाबस्तु आहिनि या जिस कमार सां वाबस्तु आहिनि। छाकाणि जॾहिं सुहेल अबड़ो सिंध जी आज़ादी लाइ हुन जुदोजहद कई ऐं जॾहिं हुन जे ॾुखियो वक़्तु आयो त उन जी हुन ठीकु ठाक जेल में बि मालिकी कई ऐं उहो ज़ुल्फ़कार मिर्ज़ा चए थो त वाह जेको सुहेल अबड़ो आहे सो सिंध जी आज़ादी जो सिपाही आहे जंहिं मूंखे मारण लाइ मोकिलियो, पर बशीर ख़ान कुरैशी हुन जी आज़ादी लाइ पियो ॻाल्हि करे ऐं मूंखे धमकी ॾींदड़। बशीर ख़ान कुरैशी जॾहिं शहीद रूपलो या शहीद कुर्बान वारा शहीद थिया तॾहिं बि हुननि जी हुन मालिकी कई। बशीर ख़ान कुरैशी शहीद समीला कलोड़े वटि पाण पहिरियों वञी हुनजी मालिकी कयईं ऐं उहो हैदराबाद में हुनजी मालिकी कई। उहो ई बशीर ख़ान कुरैशी आहे जेको सिंधी माण्हुनि जे लाइ हिकिड़ो उत्साह हो। अॼु हू असां वटि मौजूदु न आहे, मगर हिकिड़ी ज़रूरु ॻाल्हि कजे त बशीर ख़ान कुरैशी जे जेके रूह खे सवाबु पुॼाइणो आहे त उहो जेको नक्शे क़दम जेके जंहिं ते हलियो साईं जेम्स जे नज़रिए ते त उहो अञा पाए तकमील ते न पहुतो आहे। अॼु बि पंजाबी जूं एजेंसियूं सुरखरू आहिनि त असां जिस कम जी मेन क़यादत खे ख़तमु करे बाक़ी जेका तंज़ीम आहे उनखे ख़तमु करे छॾियो आहे, मगर उन्हनि खे भुल आहे। छाकाणि बशीर ख़ान कुरैशी ज़फ़र कुमार जे रूप में या वहीद मस्तो जे रूप में या जीएम जे रूप में अॼु बि हू ज़िंदा आहे ऐं ज़िंदा रहंदो। जॾहिं बि हिन धरती ते ॾुखियो वक़्तु ईंदो यकीन कंदो त असां सिर कुर्बान करे ॾींदासीं, पर असां सां गॾु हीअ असांजूं भेनरूं ऐं अदड़ियूं बि जेके आहिनि सिंध जे लाइ आयूं आहिनि। इहा वॾी ॻाल्हि आहे जो हीअ सिंध जो जज़्बो खणी आयूं आहिनि ऐं इहा जेका धरती आहे इन में बख़्तावर जे रूप में उभरंदियूं ऐं असांखे उमेदु आहे त जिथे असांजा सिंध जा उहे सूरमा ईंदा तिथे हीअ अदड़ियूं असांजूं ख़ामोश न वेंदियूं। ऐं हिकिड़ी सुठी रवायत कई अथव, तमामु हिकिड़ी वॾी ऐं बहितर रवायत कई अथव ऐं इहा रवायत अॻिते बि क़ाइमु थियणु खपे। ईअं न आहे त असां रुॻो हिन चौधरी जे अंदरि वेही करे हीउ प्रोग्राम कयूं, पर हीउ प्रोग्राम जेके सिंध जा आहिनि पंहिंजी धरती जा आहिनि। जीअं तव्हां इमाम दरगाह ते वेंदा आहियो तीअं तव्हां सिंध जा प्रोग्राम जेका आहे रोड रस्तनि ते ऐं प्रेस क्लब ते इहे वञी करे इहो ॿुधायो त जिथे असांजा क़ौमी कारकुन
मुज़फ़र भुट्टे खां वेंदे सोहेल बड़े ताईं उहे जेके जेलनि में आहिनि या उहे जेके गुम कया विया आहिनि, असां उन्हनि जूं भेनरूं आहियूं, ज़िंदा आहियूं, असां उन्हनि जी मालिकी कंदासीं ऐं असां कंहिंखे बि अकेलो न छॾींदासीं, छाकाणि उहे क़ौमी कारकुन असांजा क़ौमी सरमाया आहिनि। जीअं बशीर ख़ान कुरैशी सरमायो हो जेको असांखां एजेंसियुनि ISI वारनि ऐं पंजाबियुनि खसे वरितो, ईअं ई असांजा क़ौमी सरमाया मुज़फ़र भुट्टो आहे ऐं उन खां वधीक जेको आहे सोहेल अबड़े वारा आहिनि ऐं अहिड़े क़िस्म जा शफ़ी बरबत, डॉक्टर सफदर सदकी साहब, इहे सभु असांजा क़ौमी सरमाया आहिनि ऐं उन्हनि जी असांखे मालिकी करणु खपे। ऐं मालिकी करण जे लाइ असां चऊं था त उहे जेके असां जूं अदड़ियूं आहिनि उहे अदड़ियूं फालतू टाइम थियूं वकाइनि। कीअं? मसइलो इहो आहे त असां वटि अहिड़ियूं कचहरियूं थियणु खपनि जेके अॻे थींदियूं हुयूं। अॻे मुंहिंजो भाउ जेको साईं हुसैन बख़्श लिगारी आहे, उन साईं GMC जी सालगिरह मल्हाई जेका अदी गुलशन लिगारी आई ऐं उहो मुंहिंजे ख़्याल में उनखे तक़रीबन 25-30 साल थी विया आहिनि त 20-22 साल त जंहिंमें साईं जी सालगिरह घुराई, उन में ठीकु ठाक अदड़ियुनि शिरकत कई। अहिड़े क़िस्म जा प्रोग्राम थियणु खपनि ऐं अदड़ियुनि खे बि इहा ख़बर पए त सिंध छा आहे, धरती छा आहे, धरती जा सुरमा छा आहिनि ऐं सिंध जे लाइ असांखे छा करणु खपे। जेकर असां हींअर बि सुजाॻी न वरिती, यकीन कंदो त सिंध असांखां हथनि मां वञे पई। हींअर पंजाब जूं एजेंसियूं चाहिनि थियूं त सिंध मां हिकिड़ो फ़साद कराइजे, जंहिंमें ख़ासि करे उहे तंज़ीमूं जेके पाण खे पार्लियामेंटी तंज़ीमूं सम्झनि थियूं, उहे तंज़ीमूं जेके पाण खे क़ौम परस्त जे ढांचे में पाण खे चवनि थियूं असां उन में आहियूं, जंहिंमें उन्हनि तंज़ीमनि जी हींअर इहा आहे त हिते सिंध में सिंधी ऐं उर्दू फ़साद कराइजे, जंहिंमां उर्दू माण्हुनि खे एतिरो परेशान कजे, एतिरी वेड़ कजे उहे हितां लॾे वञनि ऐं उहे वञनि कराची ऐं उहे रिएक्शन में अची असांजे सिंधी माण्हुनि खे एतिरो तंग कनि जो उहे हिते लॾे अचनि। तव्हां महसूसु कयो जेकर हितां असांजे इन्हनि जेके सिंध जे गदारनि 5 उर्दू ॻाल्हाईंदड़ मारिया, 50 हितां लॾे वेंदा ऐं उते हू कराची में मज़बूत थींदा, उते हू 100 माण्हुनि खे मारींदा, 200 माण्हू हिते लॾे ईंदा। छा सम्झो त उहो जेको सिंध जो सुरमो जेको कराची में वेही करे 2 खां 10 हज़ार रुपया कमाए घर ॾे थो मोकिले, उहो हिते अचे बेरोज़गार थिए ऐं हुननि खे हिते जेका असां मज़बूती थी वञे कराची में ऐं उहा हुननि जी साज़िश कामयाबु थिए। उहा कंहिं बि सूरत में असां साज़िश कामयाबु थियणु कोन थींदासीं, छाकाणि असांजी तंज़ीम GSN तारीख़ वाज़ा कयो आहे, सिंध जा उर्दू ॻाल्हाईंदड़ सिंधी असां पाण में ॿाहिरि आहियूं ऐं उहो ॿाहिरि ई रहंदासीं। असां कॾहिं बि इहो नथा चाहियूं त इहो फ़साद थिए, असां उनजे ख़िलाफ़ु आहियूं ऐं उहो जेको कमु आहे उहो तव्हां अदड़ियूं कमु अंजाम कंदो। हीअ जेके प्रोग्राम आहिनि, ज़फ़र कुमार जी असां शुक्रगुज़ार आहियूं जो हुन अहिड़े प्रोग्राम खे तरतीब ॾिनो। GSN तारीख़ अहिड़ा हर प्रोग्राम करण में तव्हां सां हिमत अफ़ज़ाई कंदी ऐं कराईंदी रहंदी। असां चाहींदासीं त अहिड़ा प्रोग्राम अञा बि इन खां वॾा थियनि ऐं उहे मुख़्तलिफ़ घरनि में थियनि ऐं घरनि खां पोइ वरी हिकु मुख़्तलिफ़ ओपन फोरमनि में थियनि। उहे ओपन फोरमनि में जॾहिं थींदा, यकीन कंदो हिते मोरे मां हिकिड़ी नई हिकिड़ी फ़ज़ा उभरंदी।